करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा दुनिया में आया कौन हा मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अग में जेके भी नबी होया को इलाके जो नबी को सूबे जो नबी को डिस्ट्रिक्ट जो नबी को गोठ जो नबी को कौम जो नबी को कबीले जो नबी हिकड़े हिकड़े इलाके में बब्बटे नबी सगोरा भी होंदा हाँ पर मुझा दोस्तों बुजुर्गो जने तुझे मुझे मुस्तफा करीम जी वारी आई अल्लाह पाक फरमायो कुल या अय्युहन्नासो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। ऐ मुझा प्यारा महबूब मदीने वारा अवी वने ऐलान करे बुधायो ऐ दुनिया वारो मां मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खास कौम के खास तबके जो नबी ना बल्कि जैसे जो अल्लाह पाक मालिक खालिका उन से जो मां मोहम्मद नबी ऐ रसूल आया। लेकिन अल्लाह पाक फरमाए तो मुझे एहसान मोमन या रब्बल आलमीन एहसान मोमनन ते या ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुसलमानन ते भी न मोमनन ते जे मुसलमान ते एहसान हो जे हा तरब फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुस्लिमीना मुझो मुसलमानन ते एहसान मां उन्हनि के शान वारो नबी ॾिनोवा पर ईअं अल्लाह पाक कोन फरमायो रब फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना मो रब करीम जो एहसान मोमिनन जे मथां आहे। हाने सवाल पैदा तो थिए थी मोमिन आइन के मिलाद मल्हाइण वारो त पाण के मोमिन समझंदो ही समझंदो आ पर मिलाद जो दुश्मन भी पाण के मोमिन चवंदो आ त मां मोमिन आहियां। मुझा दोस्तों नबी जो मुखालिफ पाण के मोमिन समझे वली जो दुश्मन पाण के मोमिन चवंदो आ असाबन के गारियों ॾियण वारो भी पाण के मोमिन चवंदो आ अहल बैत जी शान में गुस्ताखी करण वारो भी पाण के मोमिन चवंदो आ। जॾहिं अल्लाह पाक फरमायो मुझो मोमिनन ते एहसान आ त आलम तखय्युल में अर्ज कयो वियो या रब्बल आलमीन हाणे मामिलो समझ में नथो अचे कीअं ख़बर पए केर मोमिन आ। अल्लाह पाक फरमायो वञो मुझे मुस्तफा करीम जे बारगाह में मुझो हबीब अमा के बेहतर नमूने समझाई दो जो तो कुरान करीम के समझण जे लाइ बारगाह मुस्तफा जी हाज़िरी लाज़िमी बगैर नबी जे कुरान समझ में कौन ईंदो जॾहिं महबूबन करीमन जे बारगाह में वयो आ। मुंहिंजा दोस्तो असां वयासूं त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ईमान वारो केरा मोमिन केरा त मुझे रहमत वारे नबी फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे महबूब करीम फरमायो मोमिन उवा जेको पंहिंजी जान पंहिंजे माल पंहिंजे औलाद खां वधीक मां मोहम्मद सां प्यार कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह उहा प्यार करण वारी अहले सुन्नत जमात जेकी पंहिंजे बच्चे जी शादी ते भी एतरी खुशी कोन कंदा जेतरी नबी जे आमन ते खुशी कंदा सब को चवंदो आ तुंहिंजे शान मथां
कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा बिना पाछे जे तुझो पाक जिस्म मख के बे वहण जो नाहे हुक्म बिना पाछे जे तुझो पाक जिस्म मख के बे वहण जो नाहे हुक्म वद यूसुफ खां आ तुई जो हुस्न वद यूसुफ खां आ तुई जो हुस्न पसी हो रोथियो है रान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जद जान नबी तुझे शान मथा मेराज तोखे जिस्मानी थियो सारो शेर तोखे सुबहानी थियो मेराज तोखे जिस्मानी छो सारो शेर सजण सुबहानी थियो ओ सारो डेह तुझो आडानी थियो पसी मलक थिया मस्तान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा। प्यारा दोस्तों हर को पंजो पान के महबूब जी जात ते कुर्बान कंदो ओ मुंजा प्यारा दोस्तों ईमान वारो ओवा जेको मुझे मुस्तफा करीम जे विलादत बासादत जी खुशियत मौके ते खुशियत जो इजहार कंदो उवे मोमिन आहिन जेकी अण डिठा मुझे मुस्तफा करीम जा मिलाद मल्हाइन था मुंजा प्यारा दोस्तों पंजा घर सिंगारन था पंजा दुकान सजाइन था गलियों सिंगारे करे वो हिक बे के चवंदान अदा तोखे मुबारक हुजे जो मुस्तफा जे आमद जो महीनो आयो आहे महबूबन जो फरमान त जेको असां जे आमद ते खुश मन फरहना बिना फरहना लहू मुझे मुस्तफा फरमायो जेको असां सा खुश आ असां उन्हनि सां राज़ी आ तॾहिं असीं सुन्नी चवंदा आहियूं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं मिलाद को अज या 40-50 साल जो पुरानो थोड़ी है अल्लाह जो कसम अना हिन कायनात ते मुझो मुस्तफा करीम आयो कौन हुयो नबी पाक जो मुंजा दोस्तों सतई पुश्त में डाडो वा जिंजो नालो हजरत नज़ारा हिकड़े ॾाढे पुटन के चया बा पांजा जेके भी उठ आइन उन उठन मजा 200 भला उठ कढो बोले त
तलाश करे मुंज मुंह वट आनियो बचन उठ आंदा हुनन जे बाबे जे अग्यां रखियो वा उन पान उठन के ॾिठो वा बेअब हा सभई साफ़ सुथरा ऐं मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो बीमारी वग़ैरह खां महफूज हा। हज़रत नज़ार फरमान लगा सुभाणे न बल्कि ॿ ॾींहं छॾे हिनन उठन के भी ज़बा करणो वा ऐं खैरात जो इंतजाम करणो वा। हिन इलाइक़े के इतला ॾियो ॾींहं तारीख़ मुक़रर करे सब को माण्हू अचे पंहिंजी खैरात में शिरकत करे। 200 उठ जिते ज़बा थिया हूंदा उते तो को गोश्त थियो हूंदा उनके खाइण जे लाइ का ख़ल्क़ हूंदी। हज़ारे माण्हू अची वया ताम हले पयो दावत हले पई माण्हू पुछन पिया दावत छाजी आ ताम केड़ी खुशी में आ पुट जाओ आ पोटो जाओ आ शादी आ खबर त पवे अचो। हज़रत नज़ार खां पुछन सोना बुधा खैरात छो कई अथव फरमा लगा तवी मानी खाओ फारग थियो पो मां सभिन के हिकांदो बुधाया थो। माण्हू हिकड़ा मानी खाईंदा वया साइद में वेंदा वया ॿिया ईंदा वया मानी खाईंदा वया जॾहिं सभई खाइण पीअण मां फारग छा हज़रत नज़ार हिकड़ी जबल जे टकरीअ ते चढ़ी बीठो वा ऐं पाण फरमान लगा अॼु हर को पुछी रहियो वा हिन दावत जो मक़सद छा आहे त पुछण वारा ॿुधो चंद ॾींहं पहिरीं मां काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पे कयो उन तवाफ में मां तलबिया पे पढ़ी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक मां तलबिया पढ़ी जिते ख़ामोश करियां त मुंहिंजे पुठीअ मां बि लब्बैक जो आवाज़ अची रहियो आहे। मां पुठियां ॾिठो माण्हू बि न आहे सोचम जिन्ना पर जिन भी इं नथो करे सके उनजो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो फरमा लगा परेशान मां तवाफ करया तलबिया पढ़िया लब्बैक वनी करे मां जेका इबादत करया वो मुझे इबादत में मूसा गड पड़ी रहियो आ मां परेशान थे रात जो सुतो आया त को चवण वारो मुखे चवे पियो नज़ार तो गमगीन न थे परेशान न थे तुझी पुठीअ मुबारक में मां रब करीम जे महबूब दो जहां जो नूर मुबारक रखियला ओ नज़ार जॾहिं तू काबे जो तवाफ कंदो आहीं तू तलबिया पढ़ंदो आहे मुझे मुस्तफा करीम जो नूर भी तो सां गड तलबिया पढ़ंदो आहे। इन जे ला अदा माहियो दावत जो इंतजाम कयो आ 7 पुश्तिन खां बाद में ईंदो अल्लाह तो जाने मां हो जा या न हो जा मां अजे ही रसूलुल्लाह जो मिलाद करे तो छजा ये उठ ज़बा करे तो छजा ये खैरात अवा के खाराए तो छजा ऐ अवा जे सामो मां पर पुठ उन नबीअ ते ईमान बे आणे रहियो आया। मुझे मुस्तफा जे आमद का पेरी कैंप नबीअ ते कै पर पुठ ईमान कौन आंदो सवाइ तुझे मुझे महबूब मोहम्मद करीम। मुझा दोस्तो बुजुर्गो शाम जो बादशाह तुब्बे हो मेरे अव्वल वडो बादशाह शान शौकत सां घुमंदो वा शान शौकत सां फिरंदो आ कदे केड़ी रियासत में कदे केड़े मुल्क में वनी फिरी अचे हिकड़े डाड़े हलंदे तुबे हो मेरे मके पाक में आयो वा मुझा दोस्तो बुजुर्गो उन सां गड 6000 उलमा भी गड होया जेके हजरत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातो सलाम जे शरीयत जा आलम होया। मुझा प्यारा दोस्तो तुबे हुमेरी सां गड होया हलंदे हलंदे जडे बैतुल्लाह शरीफ यानी मके पाक में आया
ॿियो जंहिं बे रियासत में तुबे हो मेरे वयो पे उन जा इस्तक़बाल छा पे नारा लगा पे माण्हू ॾिसण जे लाइ अचो मुंहिंजा प्यारा जमा पे छा पर जियां जो तुबे हो मेरे मके पाक में दाख़िल थियो आ त केर बि माण्हू हिन खे ॾिसण जे लाइ न आयो आहे के ॾिठो बि कोन त केर पियो वञे बादशाह पुछो पंहिंजे वज़ीर खां कि हे माण्हू एतिरा चरिया आने छा ऐं बादशाह आयो या हेॾो ठठ करे हे गाॾियूं हे उठ हे घोड़ा ये मुझी फौज ये असलो इनके नजर न तो अचे बादशाह के वजीर चयो बादशाह ये काबे जा मुजावर आहिन अल्लाह जे घर जा मुजावर आहिन तू त चाहते कई मानो सर झुकाईंदा ने ये वो दर है जहां शहाने जमाना सर झुकाते हैं सवाले बन के आते हैं मुरादें पाके जाते हैं यो काबोआ हिते कई मानो बादशाह ईंदान तब सवाले बनजे ईंदान मानो ॿिया बुखा वा बुखायाल आहिन ये काबे जा मुजावर आहिन हिनन के कंहिं हिनन जे मथां कंहिं बादशाह जो रोब असर न कंदो आ कंहिंजी ताक़त ते हीअ ज़ेरे असर कोन थींदा आहिन बादशाह चयो ठीक आ रात जो टाइम थियो आ बादशाह सुतो वा मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो सोचैया त इन काबे के माज़ल्ला मां शहीद करे छॾिया काबो डही वेंदो पोइ ये पानी सुधरंदा पोइ मुंहिंजी ताज़ीम कंदा मुंहिंजे तकरीम कंदा इहा ॻाल्हि मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो हिन दिल में सोचिया अल्लाहु अकबर कबीरा अञा थोरी देर थी आ उन बादशाह जे नक मां वात मां खून जारी थी वियो वा पर उन खून में एॾी त बदबू आहे जो केर माण्हू उते बीहण लाइ तयार न है इतनी बदबू हकीम आया तबीब आया ॾिसन पर जीअं जीअं दवा कल तीअं मर्ज़ वधे बादशाह जे काफ़िले में उलमा हा उन मां हिकिड़े आलम सगोरे बादशाह सां अकेलाई में मुलाकात कई चई बादशाह मुखे अल्लाह न भुलाईंदो तो तो का गलत सोच सोची को गलत ख्याल तुझे ज़हन में चवण लगो हा मां हिन काबे शरीफ के शहीद करण जो सोचो वा मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो आलम सगोरे चयो बादशाह तू को चरियो वा तो का अग में कई जोर लगाए वया पर काबो अज भी सलामत आ उन जो नाम निशान मिटजे वयो आहे यो अल्लाह जो घर तौबा ताइब थे त तुझो मर्ज खत्म थी वेंदो तुझो दर्द खत्म थी वेंदो मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो बादशाह तौबा ताइब चोवा मर्ज खत्म चोवा हाणे उलमाए इकरामन सां गॾिजे तुबे हुमेरे मके पाक खां निकरी जॾहिं मदीनतुल मुनव्वरा जे सरज़मीन खां गुज़रियो वा जेको मुंहिंजा प्यारा यहूदीन जो नंढड़ो ॻोठ ॿे सारी जगह खाली पईया ओ जॾे उन जगह खां उन तुबे हो मेरे जा आलम गुजरिया त उन्हनि साबिका किताबन में मदीने पाक जा आसार पढ़िया मदीने पाक जी पुर नूर फिजा जे बारे में हुननि मुंहिंजा दोस्तो किताबन में पढ़ियो हो ऐं उहे उलमा उन सरज़मीन ते लही पया बादशाह के चो सोना अज रात हिते क़याम करणो आहे रात उते रहिया सुबुह जो जॾहिं टाइम थियो बादशाह चयो हलो
आलमन चयो मौलवी चयो बादशाह तोखे इजाजत असां के छॾे वञ असां हिते इंतजार करियूं था उहे ॾींहं ईंदा अल्लाह जा महबूब हिते ईंदा मुलाकात कंदासूं ज़ियारतों कंदासूं अल्लाह उहे आण याने असां खे ओॾहीं ॾुखी ॾींहनि गुज़रे तकींदे तिलकान पोइ जिन सां रूह रिहान से वाली करवे झड़ा बादशाह भी काबतुल्लाह शरीफ वारे वाक़े मां मुतासिरा जॾहिं आलमन का पुछिया ऐ उलमाए किराम ॿुधायो उन नबीअ जो मक़ाम कहिड़ो हूंदो हिक ॿिए पुछां यके बाद दीगर उलमा उछा उन्हनि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो शान बयान कयो आहे मुंहिंजे हबीब पाक जो मक़ाम ऐं मर्तबो बयान कयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो तुबे हुमेरे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो शान ॿुधी करे पर पुट अल्लाह जे महबूब ते आशिक थी पियो आहे उलमान के उते घर ठाराए ॾिनई उन्हनि खे राशन ॾिनई मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो ज़रूरी अशियाऊं उनखे ॾेई ऐं हिकिड़ो ख़त बि लिखी वॾे मौलवी साहब खे ॾिनई मौलवी साहब इहो ख़त मां तोखे लिखी थो ॾियां जंहिंमें मां लिखियो आहे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तुंहिंजे ज़माने में जे तव्हां सां मिलियासीं त सुभान अल्लाह पर जे मुलाकात न थिए त मुंहिंजा सोना मुंहिंजे गुलामीअ खे क़बूल फरमाए जो मां अॼु तुंहिंजे शहर मदीने में मुंहिंजा महबूब पंहिंजे हाल मुताबिक़ नंढड़ी बाज़ार तामीर बि कराई आहे ऐं पर पुठ तुंहिंजे मथां मां ईमान बि आंदो आहे मुंहिंजा प्यारा महबूबा मूंखे पंहिंजे गुलामनि में शामिल फरमायो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उहो ख़त आलम खे मिलियो आहे बादशाह फरमायो जॾहिं तुंहिंजी उम्र वॾी थी वञे तूं पंहिंजे औलाद खे ॾिजां ओ मुंहिंजा दोस्तो उहो ख़त फिरंदे फिरंदे घुमंदे घुमंदे हज़रत अबू अयूब अंसारीअ वटि आयो आहे सिर्फ अबू अयूब अंसारी जे घर वो ख़त न आयो बल्कि उन बादशाह मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो उन बादशाह उन जगह ते मुझे मुस्तफा जो घर भी तामीर कराए तो जे मुझो महबूब अचे तो हिन घर में विहार प्यारा मुसलमान भाइरो मदीने पाक में अल्लाह जा महबूब जॾहिं हिजरत करे आया मदीने वारा माण्हू हू चवे सोना मुझो मेहमान थियो हू चवे मुझे घर हलो मूं सारी दे सुपरी अची जे हे कार पेरे भरिया पिंपड़ियों मां हंद विछाया वार पो साजन सब जमार मां तुझी गोली थी गुजारिया हो चवे सोना मूं वट हलिया हे चवे मुंहिंजा महबूब मूं वट हलिया इह हबीब के पुकारन पया मुझे मुस्तफा उठणीअ जे महार मां हथ कढियो वा पाण करीमन फरमायो गुलामो हाणे मां फैसलो उठणीअ ते छॾियो वा जंहिंजे घर उठणी वेंदी मां उन जो मेहमान आहियां अल्लाह सुभान मदीने जा माण्हुनि चयो इहो त भलो फैसलो आहे के मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो गाह रखियो आहे के कहिड़ी शइ रखी आहे के कहिड़ी शइ रखी आहे जेके अरब जा उठ शौक़ सां खाईंदा हुआ उहे बूटियूं उहे दरख़्त उहे वण उहे गाह पटे आया पर उठणी घुमंदे फिरंदे मुंहिंजा दोस्तो हज़रत अबू अयूब अंसारीअ जे घर आया ऐं हज़रत अबू अयूब अंसारीअ जे घर में मुंहिंजे मुस्तफा करीम जे लाइ पहिरीं घर बनियल हुयो महबूब जो पोता पान करीमन हाल अहवाल खां पहिरीं अबू अयूब अंसारी के चयो अबू अयूब तुबे हुमेरी जो खत किथे मां खे आणे ॾे
जो को न खत लिखियो मुखे दे अर्ज के सुना तव्हां खे के वधाए पाण करीम ने फरमाए जी कि पर पुठ मते कलमो पढ़न पे छा मुखे उन्हनि जी ख़बर न हूंदी छा मां उन्हनि जे हाल खां वाक़िफ़ आहियां ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो असां भी पर पुठ मुंहिंजे मुस्तफा जो मिलाद करण वारा आहियूं ऐं ख़ुशीअ जो इज़हार करियो था यकीन जान हियो उहो अमल आहे जे अमल जे करे अल्लाह बि राज़ी थींदो वा त मदीने जो मीर बि राज़ी थींदो आहे अल्लाह भी राज़ी मदीने जो मीर भी राज़ी। दोस्तों अमूमन सवाल थींदो त मिलादुन नबी असाबन कोन मनाई असाबन जुलूस कोन कढिया असाबन रैलियूं कोन कढियूं अदा असाबन सगोरन जे मिलादुन नबी न मनायो हो त असाबन सीरतुन नबी जा जलसा भी कोन कया असाबन सीरत नबी जा जलसा कोन कया हा रेलियूं असाबन बि कोन कढियूं हुयूं। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अबू बकर सिद्दीक़ जो ॾियारो अमीर उमर जो ॾिहाड़ो या हज़रत उस्मान अली जो ॾिहाड़ो असाबन कोन बनाया मनाया ख़त्मे बुखारी जा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो ॾींहं मुक़रर करे असहाबन कोन मनाया प्यारा दोस्त बुज़ुर्गो शरीयत पाक जो कानून आ त मुंहिंजे मुस्तफा करीम अलैहिस्सलातो सलाम फरमायो बिदत जा ब क़िस्म हिकड़ी बिदत सैया बि बिदत हसना मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो उन नए कम जे करे जंहिंजे करे मोहब्बत पैदा थिए इश्क पैदा थिए अल्लाह जे हबीब जो प्यार पैदा थिए अहिड़ो कम गुनाह न आहे बल्कि अल्लाह पाक जे कुर्ब जे हुसूल जो ज़रियो आहे। अदा मिलाद जे करे नबी जी मोहब्बत वधंदी आहे न साईं हाँ दिल में नबी जो ताज़ीम थींदी आहे पोइ असां छो न चऊं त मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थई मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थई अचड़न सां वेही अज खैर वञी उन गंज लुटण जी मुबारक थई तो उर्स शरीफ आया रखयो पंजे प्यार नबी सां प्यार कयो ओ पुनल तो वट पहुची वियो आका जे अचण जी मुबारक थई सुभान अल्लाह जिते मिलाद थींदो वा उते अल्लाह जो महबूब ईंदो दस्तूर ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो असांजे सिंध जो कामिल वलिया हज़रत सैयद सके सोनो पीर ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी नूराई शरीफ वारा हर साल रसूलुल्लाह जो मिलाद कंदा हा मिलाद कंदा हा पोइ पाण उन मिलाद में दो ज़ानू थी वेंदा हा जीअं माण्हू नमाज़ में तशहुद अतहियात में वेंदो आहे ईअं कंदड़ो हेठि हूंदो हो अखियुनि मां नीर वेंदा हा ऐं मुंहिंजे महबूब करीम जी मदा ऐं सना ॿुधी करे साईं ज़ैनल ईअं ख़ुशि थींदा हा जीअं गुलाब जो गुल टिड़ंदो आहे। पोइ हिकिड़ो अहिड़ो बि ॾियारो आयो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो पाण मेरे महफ़िल मिलाद में बीठा हा अच वेठा हा अचानक उथी बि रहिया हथ अदब जा बधवा मुझे हथ अदब जा बधे हीअं बाहूं बधे अर्ज करण लॻो शुक्र रब जा
थो चवा मां शुक्र रब जा थो चवा जो अज अजीबन कयो अचण गुल टिड़ी गुलजार छा आया जडे मुझे अंगण ऐ शुक्र रब जा थो चवा मां शुक्र रब जा थो चवा जो अज अजीबन कयो अचण गुल टिड़ी गुलजार छा आया जडे मुझे अंगण। ये साईं इं कोन फरमायो जडे महबूब आया महबूब के दिसी पहुंचे त गुल टिड़ी गुलजार छा आया जडे मुझे अंगण मुझो महबूब आयो और मुझा दोस्तों बुजुर्गो पो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हजरत सैयद सखी ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी के मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे पासे में ब्यारे अल्लाह जे महबूब फरमायो ज़ैनुल जेको घुरनो अथई घुरमा मुस्तफा तो के ॾियण आयो आया। अर्ज कई मुझा दिलबर मां तो खां छा कर एड़ा कामिल आइन जिन वट महबूब ईंदान। असांजे इलाइको हिकिड़ो बदीन ऐं तलार जे विच में पीरू स्टेशन जे नाले उते हिकिड़ो सैयद थी गुजरा सई शहाबुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह। ये वक्त जो मखतूम हो दीन पढ़ाईंदो हो दीन जी खिदमत कंदो हो ऐं पाण ॾींहं जो कोन निकरंदा अदब वारा हा। हिकिड़ो रात जो निकरंदा हिकु मर्तबा जो रात जो निकता त असांजी सिंध में इन नालियूं हूंदियूं वाटर हूंदा आहिनि उन मां खुलो पाणी वहंदो आहे। पोइ जिते ॻोठ हूंदा आहिनि उते उनजा तड़ बनियल हूंदा आहिनि ॿाराड़ी जो माहौल ॻोठाणो उते लेडीज़ कपिड़ा धोअंदी आहे पाणी भरींदी आहे बर्तन वग़ैरह धोअंदियूं आहिनि। तो ईअं तड़ बनियल हो साईं जो उते आया त चंद औरतूं वेठियूं हुयूं। मुझा दोस्तों बुजुर्गो साईं उन्हनि औरतन जे मथां साईं जी निगाह पइजी वई आहे पाण वापस मोटी आया। फजर पढ़ी मुरीदन का पुछी बा रात जो मां चंद औरतूं ॾिठियूं हुयूं जेके वाटर ते बीठियूं हुयूं अल्लाह तो जाने कंहिंजूं हुयूं केर हुयूं। मुरीदन ॿुधायो सोना पंहिंजे पासे में सैयद रहंदा आहिनि उन्हनि जूं शहज़ादियूं आहिनि। ॾींहं जो ॿार नथियूं निकिरन परदेदार औरतूं आहिनि। अम्मा खातून जन्नत जी शहजादी शहजादियों आहिनि जंहिं खातून जन्नत जे वारन मुबारकन ते कॾहिं सिज जी रोशनी कान पई हुई ये भी उन जूं शहजादियों आहिनि उन जूं धीअरूं आहिनि। आम औरत ॾींहं जो कमकार कंदी आहे ये सैयद ज़ादियूं रात जो पंहिंजो पाणी वग़ैरह भरींदियूं आहिनि। हज़रत मखतूम शहाबुद्दीन मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो दाह निकिरी वई फरमा लगा अल्लाह अल्लाह पोइ मुंहिंजी त उन औरतन ते निगाह पई वई आहे। मुंहिंजा दोस्तो एॾो त शर्मिंदा छा जो लोह जूं सीखूं गरम करे पंहिंजे अखियुनि ते रखे पंहिंजो नूर विञाए छॾियो आहे। आले नबी जी अदब तो अखी न हुजे जेका महबूबन जे नंग ते रात जो साईं सुतो आ त मदीने वारे दीदार करायो। अल्लाह जे महबूब फरमायो शहाबुद्दीन तो मुझे इज्जत मुझे खानदान जी इज्जत कया हने चवी तमा तो के रोज दीदार कराया चवी तमा तो के अल्लाह का तुझे अखिन जो नूर वापस वठी ॾियां। अर्ज कन लगो मुझा सोना बस हाणे हिकड़ी मेहरबानी कर मुझा महबूबा मुझा सोना ओ मूंसां वाइदो कर कयामत ताईं साल में हिकड़ी नमाज मुझे हिन मस्जिद में अदा फरमाए जा। साल में हिकड़ी नमाज पो महबूबन करीमन
तकरीबन 24 रबियु सानी अचण वारो महीनो 24 रबियु सानी महबूबन फरमाए त मखदूम साहब मां हर साल तुंहिंजे मस्जिद में हिकड़ी नमाज पढ़ंदुसि। अल्लाह जो कसम अज भी उहो सिलसिलो जारी आ। जिंदगी में मौको मिले वञी कॾहिं ॾिसो सवे न हज़ारे मुंहिंजा दोस्तो लखे माण्हू गॾु थींदा आहिनि आमिन। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे वॾा वॾा आलिम वॾा वॾा पीर अल्लाह जो कसम ओ जेके मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो बंगलनि में महलनि में वेहण वारा माण्हू उहे झंग में यारनि जे हेठां पिया हूंदा आहिनि ऐं इरादो इहो हूंदो आहे त मदीने वारे मीर जो कॾहिं वाइदो गलत कोन थींदो आहे। वञी 5 वक्त जी नमाज उते पढ़ो मन अल्लाह जे महबूब जे रफ़ाकत में का नमाज नसीब थिए। पोइ कई बुज़ुर्ग ॾिसंदा महबूब जी आमद थींदी आहे। पुठी साल न उन खां पुठी साल आऊं हुउसि पुठी साल भी मूंखे जलसे जो तारीख़ वरतियूं हुयूं पर मुंहिंजी ॿियो को प्रोग्राम हो ते इलाही लेट थी वियासीं ऐं कोन पहुची सघियुसि। ऐं साईं आलम जे आसरे से आलम मुंहिंजे आसरे ॿई कोन पहुतासीं। पर उन खां पुठी साल असीं वियासीं यकीन ॼाणियो लखनि जो इज्तिमा ता हद नज़र दिमाग़ कम छॾे वियो। मूंखे हिकिड़ो मौली साहब वठी वियो चई अच तोखे ॾेखारियां। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो झंग जे तरफ़ वियासूं अल्लाह जो कसम मां ॾिठो हज़रत साईं पीर आगा फ़कीर मोहम्मद जान वियड़ शरीफ जो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो गादी नशीना वियड़ शरीफ उहा खानका आहे जंहिंजो मुरीद साईं मुफ्ती मोहम्मद अब्दुल्ला नईमी शहीद आ जंहिंजो मुरीद साईं मुफ्ती मोहम्मद जान नईमी आ उहे साईं मियां फ़कीर मोहम्मद अशरफी दामत बरकातुल आलिया। इया मुंहिंजा प्यारा हिकड़ी मामूली चादर विछाए बाह सेरां दे ॾे मिट्टीअ में पिया हा जीअं को सवाली दरगाह ते पियल हूंदो आहे। असीं वियासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम क़िबला आया आहियूं तव्हां सां मिलण पाण फरमायो मिलण जो टाइम कोन्हे ॿिए टाइम ते मिलंदासीं। अॼु सलात पाण जो वक़्तु पोइ उते छा हूंदो आहे ज़ोहर जी नमाज़ असुर मगरिब इशा ऐं फजर 5 नमाज़ूं उते पढ़ियूं वेंदियूं तसलसुल अञा हले पियो। पोइ हर साल को न को अहिड़ो खुश नसीब ज़रूर हूंदो आहे जेके मुंहिंजो महबूब पंहिंजो तजल्लो ॾेखारींदो त मां आयो आहियां। कई साल गुज़री विया आहिनि ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जो महबूब पंहिंजे प्यारनि तां फेरो ॾींदो आहे। महबूब पंहिंजे गुलामनि खे कोन विसारींदो आहे। अॼु ज़ैनल आबिदीन के पासे में विहारे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो ज़ैनल जेको घुरणो अचे घुर त मां तोखे ॾियां। महबूबन के अर्ज कई सोना अमा आया आयो इन का वधीक ॿियो मां छा घुरां। इन का वधी त ॿियो कुछ थी कोन थो सघे जो तव्हां जी आमद थी। महबूबन फरमायो अञा बि घुर हीअं बाहूं बदे अर्ज कई सोना जाबानन जी बानी साहुजत कियां हलाए जबानन जीबानी साहुजत कियां हलाए पुनल पेर तो जी जोतिया जोड़ना है जबानन जीबानी ऐ नका हुजत ही लो हले जोर जोर
सोरी कंदे कांदरे छाचरी चाग छोरी नका हुजत ही लो हले जोर जोरी कंदे कांदरे छाचरी चाग छोरी जादर बदर दुनिया में आदोस्त तोरिया किन्नी की न लायक ससंग किया सदाए जबानल जीबानी साहो जत किया हलाए पुनल पीर तो जिया जुतिया जोड़ना है जबानल जीबानी सम्यो सो मेरियो कैया वडे साल वारियो बुहारण ले बाबायो दियल पयो बुहारियो हिया किनी को झिकारे करे कहणियो आरियो पुनल पात तुई जो उचिया गल पाए जबानल जीबानी हाय सैयदा आले नबिया पर महबूब के छा तो चवे तो सुना मां तुझे गुलामन जे गुलामन जो गुलाम नौकर जी केड़ी हैसियत जो सरदार ते हुक्म हलाए ओ मुझा प्यारा मुसलमान भाईरो त जिते मिलाद मुस्तफा थींदो वा उते अल्लाह जो महबूब करीम पान ईंदो वा पो महबूब जी महफिल में जेको ईंदो वा सो रंग जी वींदो आहे तने चइबो वा महबूब जी महफिल में महबूब ईंदो आहे महबूब जी महफिल में महबूब ईंदो आहे गड आहे सजण सदसा गड आहे सजण सदसा ऐं सद पे ॾींदो आहे महबूब जी महफिल में महबूब ईंदो आहे अल्लाह पाक महबूबन के उहा ताकत ॾिनी आहे जो मुंहिंजो मुस्तफ़ा जिते चाहे हाज़िर थी सघे थो ही त महफ़िल मिलाद आहे पर वाराणी जा मुसलमान मुझे मुस्तफा जी इह भी हदीसा मुत्तफ़िक़ अलैहि हदीसा पान करीम ने फरमायो इज़ा दखलतुम फिद्दारिकुम फसल्लिमु अलैया लिअन्न रूही मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम मुझे महबूब फरमाए जडे तवी घरन में वेंदा आयो ना त को माण्हू हुजे त चवंदा करो अस्सलामु अलैकुम पर जेकर माण्हू ना आहे तपो मां मुस्तफा ते सलाम पढ़ंदा करियो ले अन्न रूही मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन इने जे ला जो हर मोमिन जे घर में मां मुस्तफा जो रूह मुबारक मौजूद अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम कुरान तो फरमाए मुझो मुस्तफा करीम मोमिनन के उन जे साह जे रगन का ज्यादा करीबा ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो पो असां भी महबूब जे मिलाद सजाए हिया अर्ज कंदा आयो त तोते आ मोहम्मद तवकल जडे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तडे जी तोते आ मोहम्मद तवकल जडे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तडे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तडे जी बियो केर
बुध दो दर्दन जुदा हो अवामी नबी साईं मुही जो निगाहो तोरे न तर दे है कश्ती बुढ़े जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तरे जी गुनाहगार आया अमल कोई ना है गुलामी नबी जो कोई हाल ना है वठ जवा गबराए महसर बंदे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तरे जी मखादी में सिंध जो दस्तूर रहियो उहे मीलाद करे बाकायदा मुझे मुस्तफा करीम जे लाइ बैठक जो भी इंतजाम करे छॾींदा त मुझो महबूब अचण वारो आ हजरत मखतूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह मुझा दोस्तो बुजुर्गो महबूब जो मीलाद मल्हाईंदा हा पो बाकायदा हिकड़ी मसनद बनाईंदा हा माण्हू चवंदा हा सोना हिन ते केर वेंदो पो मुर्की जण पिया चवंदा हा त अॼु राति हिन अंगण ते मुहिंजो हुज़ूर ईंदो अॼु राति हिन अंगण ते मुहिंजो हुज़ूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो अॼु राति हिन अंगण ते मुहिंजो हुज़ूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो जरूर ईंदो अज रात हिन अंगण ते हजरत सैयदना नबी अलैहिस्सलाम जे मिलाद जा जलसा आलमे अरवा में भी होया हर नबी जे दौर में होया हर नबी जी उम्मत जे वक्त में होया मुझा महबूब अञा दुनिया में आया कौन हा मुझे मुस्तफा जा जश्न हले रहा हजरत इब्न अब्बास का रवायता अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुझा दोस्त बुजुर्गो विलादत बासादत का कई सव साल पेरी हजरत मूसा कलीमुल्लाह जो उम्मतिया रोजानो तौरेत पढ़ंदो आ तौरेत हफ्ते जे ॾियारे छंछर जे ॾींहुं तौरेत पढ़े मुंहिंजा दोस्तो हिकिड़े मर्तबा तौरेत खोलैया त उनके ॿिनि जॻहनि ते मुंहिंजे महबूब जो नालो मोहम्मद लिखियल नज़र आयो मिटाए छॾी तासुब में दिल में ॿियाई हुई न मिठाइया हफ्ते हफ्ते ते तौरेत पढ़े वरी ॿिए हफ्ते ते खोलैया त चार जॻहियुनि ते मुंहिंजे महबूब करीम जो नालो लिखियल नज़र आयो मुंहिंजा दोस्त बुजुर्गो मिटाए छॾैया वरी बि टे हफ्ते ते खोलैया त 8 जॻहियुनि ते मुंहिंजे मुस्तफा जो नालो नज़र आयो आहे वरी जो मिटाइया ॿिए चौथे हफ्ते ते खोलैया त मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो 16 जॻहियुनि ते मुंहिंजे मुस्तफा जो नालो नज़र आयो इहो मिटाए ॿिए हफ्ते ते खोले ॾिसे त मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो डबल ट्रिपल मुंहिंजे हबीब जो नालो लिखियो पियो आहे महबूब जो नालो ओ तुंहिंजो सुहिणो इसम आपस में वणियो तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो
बिन नालन हजारन खां, बिन नालन हजारन खां, तुझो सुहिणो हुसन आ सदा, तुझो सुहिणो हुसन आ सदा, चंड तारन सितारन खां, चंड तारन सितारन खां, तुझो नालो मोहम्मद बणियो, बिन नालन हजारन खां, बिन नालन हजारन खां, तुझो सुहिणो हुसन आ सदा, चंड तारन सितारन खां, चंड तारन सितारन खां। मुहम्मद जिनजी माना अल्लज़ी युहमदु बअद हम्दिन, मुहम्मद चइबो उनखे आ जिनजी तारीफ़ पुठियां तारीफ़ कई वई, जिनजी तारीफ़ कॾहिं ख़त्म न थिए, उनखे छा चइबो वा? मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिनजी तारीफ़ इंसान छा, जिन्न छा, मलाइक छा, पर जिनजो जिक्र खुद खालिक अकबर करे, उनखे मुहम्मद चइबो वा। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, हबीब करीम जो या कसरत सां नालो जो ॾिठैया, दिल में मुझे मुस्तफा जी ताज़ीम जागी पया, तकरीम जागी पया। हाणे सोचई मां छा कयां? मुंहिंजा दोस्तो पंहिंजे वक्त जे आलम वटि आयो आहे। सोना मां हिकिड़े महबूब खे पर पुट दिल ॾेई वेठो आहियां, मूंखे ॿुधायो मुंहिंजो छा थींदो? उहो मौलवी साहब हक़ वारो हो, चवण लॻो अदा तुंहिंजो रसूल पाक ते पको एतमाद ऐं भरवसो आहे, तूं अॼु रसूलुल्लाह ते कलमो पढ़ी छॾ, मूंखे उम्मीद आहे क़यामत ॾाढे रब करीम तोखे रसूलुल्लाह जे उम्मत में उथारींदो। अल्लाह पाक उहो शान वारो महबूब तव्हां सां ॾिनो, जिनजे हुस्न जा, जिनजे ताज़ीम जा, जिनजे तकरीम जा, जिनजे शान जा जलसा आमद मुस्तफा खां कई सवाल पहिरीं हली रहिया। न पिए जश्न मल्हाइनि मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो, उन्हनि जूं उम्मतनि में अल्लाह जे महबूब जा जश्न हलंदा, ऐं असां बि उन महबूब जा जश्न मल्हाईंदा आहियूं। छो न मल्हायूं? जंहिंजे लासी सुनी चवंदा आहियूं त सरकार जे करे, सरदार जे करे आलम खुदा बनायो, सैयद सजी दुनिया जो सरदार बन जे आयो, सैयद सजी दुनिया जो सरदार बन जे आयो। कामिल अकमल तुंहिंजे मुंहिंजे महबूब जी ज़ात, तव्हीं नबी पाक जे नबुवत जी जो जिक्र करियो त मुंहिंजे मुस्तफा जे नबुवत जहिड़ी कंहिंजी नबुवत न। तव्हां मुंहिंजे मुस्तफा करीम जे हुस्न जे तारीफ़ करियो, रसूलुल्लाह जहिड़ो को हसीन नाहे। पर पुठ जे ते मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो माण्हू आशिक छा? उहा ज़ाते मुस्तफा है, उहे सजो पर पुट इश्का। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अहिड़ा कई आशिक जेके हुस्ने हबीब के पर पुट ॾिसी मस्त थी विया, पोइ जिन मुंहिंजे मुस्तफा के ॾिठो उहे तड़पंदा रहंदा हा। ऐं मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मुंहिंजे मुस्तफा करीम के चवंदा हा, सोना अल्लाह पाक तो मोहम्मद के हमेशा सलामत रखे। असां जे नरड़े मोहम्मद हसनैन जी फरमाइश भी आ, गाल भी मौजू में अची वई आ। और मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो सैयदना अबू बकर सिद्दीक के मुंहिंजे मुस्तफा फरमायो, अबू बकर तुंहिंजी ख़्वाहिश चाहे, तमन्ना छा हूंदी आ? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह,
पो मुंहिंजी दिल चवंदी आ तो मुहम्मद जो चेहरो हुजे अबू बकर जो अखियूं हुजन मां तोखे ॾिसंदो रहां पो जॾहिं तोखे ॾिसां त पो हीअं बि चवां त मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो मुंहिंजो नबी आ केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो सारा केर करे सघंदो तोड़े जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो पाण जहिड़ो तूं उनखे चवी पियो नूर करे तूं कोन मञी छो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो जहान मुझे मुस्तफा जे टुकरन ते पलबो वल्लाहु